पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, हाणे इन्हनि में गुलाब असल हक़ीक़त ॿुधाए छॾी आहे। मल्हार ऐं शेरदिल खे बलाज जी कहिड़ी ज़िद आहे, उहा आहे राबेल। चई त मल्हार खे गुस्सो लॻी वियो, अहिड़े हिसाब सां शेरदिल उन खे थधो कंदो मल्हार खे ऐं गुलाब खां सॼी हक़ीक़त वठंदो। पोइ मल्हार खे अञा गुस्सो ईंदो बलाज ख़ान ते ऐं बलाज ख़ान खे मारण जूं ॻाल्हियूं कंदो। अहिड़े हिसाब सां हाणे वधीक इन्हनि जो जुनून वधी वियो ऐं जुनून त जुनून हूंदो आहे दोस्तों। अहिड़े हिसाब सां बलाज ख़ान जो ढींगो ढेरी थी सघे थो ऐं हिननि खे भउ आहे त पुलिस असांखे गिरफ़्तार न करे। ऐं इंस्पेक्टर बि जेको आहे बलाज ख़ान जो ख़ासि को कमु करे कोन थो ऐं बलाज ख़ान खे उन ते बि कावड़ आहे त हीउ छड़ो दिलि रखण लाइ ईअं करे थो। बाक़ी शाहनवाज़ त अञा क़ैद में पियो आहे, तव्हां ॾिठो इहो आख़िरी किस्तनि में आज़ादु थींदो। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे हीअ अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल दासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक करे छॾींदा। अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे जंहिं ते तव्हांखे हर अपडेट्स बर वक़्तु मिलंदी रहंदी आहे।